इश्क अगर जा हो निसार मैं ये समझूंगा ठिकाने लगा सरमाया तन। यकीनन असां सभिनी जूं जानूं असांजो माल मिल्कियत सभु हिन धरती ऐं हिन सरज़मीन तां क़ुर्बान थियण जे लाइ तयारु आहिनि। इहो हूअं असीं स्पीचिस में चवंदा हुआसीं, ॻाल्हाईंदा हुआसीं, पर ताज़ो ई जेको इंडिया जारियत कई असांजे मुल्क ते हिकिड़ी गैर ज़रूरी ग़लति मालूमात ते ॿधल फ़ैसिलो जेको हुन सां ते मड़ियो, उन में असांजी अफ़वाज पाकिस्तान, मुसल्ह अफ़वाज, पूरे मुल्क जी सिविल इंतिज़ामिया सभु हिकु थी बीठियूं ऐं सभु पंहिंजो जान ऐं माल क़ुर्बान करण जे लाइ तयारु हुआ ऐं करे ॾेखारियो इंडिया खे जवाबी सूरत में त असीं हिन सरज़मीन हिन धरतीअ जे इंच इंच जे हिफ़ाज़त लाइ असीं तयारु आहियूं। इंडिया या हिंदुस्तान पंहिंजे इक़्तिसादी तरक़ीअ जे नशे में तमामु जारियत जी इंतिहा ते वञी पहुतो ऐं हुननि हिकिड़ो वाक़ियो, दुनिया में दहशतगर्दी जा वाक़िया थींदा रहनि था जिन खे को बि बाशऊर माण्हू न तारीफ़ कंदो, न उनजी सपोर्ट कंदो, उनजी निंदा कंदो, उनजी मज़म्मत कंदो। पहलगाम वाक़ियो जेको बि थियो कश्मीर में, उन में जेके बि इंसानी जानूं ज़ाया थियूं वयूं, को हिकिड़ो बि पाकिस्तानी 24 करोड़नि में को हिकिड़ो पाकिस्तानी अहिड़ो कोन्हे जेको उन ते का तारीफ़ करे ऐं उन ॻाल्हि खे सपोर्ट करे। हर पाकिस्तानी, हर बाशऊर पाकिस्तानी कहिड़े बि तबिके सां तालुक़ु रखंदो हुजे, कहिड़ी बि क़ौमियत सां तालुक़ु रखंदो हुजे, कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे, हर माण्हू इन हमले जी मज़म्मत कई, निंदा कई ऐं गवर्नमेंट उन 24 करोड़ माण्हुनि जी उन मज़म्मत जी तर्जुमानी कंदे हिंदुस्तान खे ऑफर कई, जीअं SSP साहब पंहिंजी स्पीच में ॿुधायो त ऑफर बि कई वई, तव्हां थर्ड पार्टी इंडिपेंडेंट के आज़ाद इदारे खां, दुनिया जे कहिड़े बि मंजिल इदारे खां, रेप्यूटेड इदारे खां तव्हां तहक़ीक़ात करायो, उन तहक़ीक़ात में पाकिस्तानी गवर्नमेंट सहकार करण लाइ तयारु आहे। पर हुननि खे जेको इंसान जॾहिं कंहिं शइ में तरक़ी करे थो त पोइ किथे किथे हुन तरक़ीअ नशे में चूर थी हू ख़ता ॾे वेंदो आहे। ऐं हिंदुस्तान मुसलसल पंहिंजी इक़्तिसादी अचीवमेंट्स ऐं उन तरक़ी जे नशे में हुन सम्झो त शायदि हाणे असीं पाकिस्तान जी इक़्तिसादी सूरत हाल खे ॾिसी हुननि इहो फ़ैसिलो कयो त असीं आसानी सां हिन सरज़मीन ते, हिन मुल्क ते हमिलो करे वठंदासीं, असां वटि एतिरी इक़्तिसादी क़ुवत आहे। पर हुन पंहिंजी इन इक़्तिसादी तरक़ी जे नशे में असांजे दिफ़ा जा सभु अंदाज़ा ग़लति लॻाया। हुनखे इंडियन एडमिनिस्ट्रेशन खे सिर्फ़ु पंहिंजे मुल्क जी ऐं मीडिया जी ॻाल्हि या उतां जा जेके तजिया निगार आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कोन थो कयां। हिते सभु पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहिनि, बिलख़ुसूस MC जा मेंबरान वेठा आहिनि हिते ऐं जेके अवामी नुमाइंदा आहिनि। तव्हां इंडिपेंडेंटली दुनिया जा जेके बि जरीदा आहिनि, जेके बि एनालिसिस आहिनि, उहे वञी तव्हां ॾिसो, उहे वञी तव्हां पढ़ो त हुननि जा इंडिया जो जेको बि डिसीशन हो उनखे ग़लति डिसीशन करार ॾिनो पियो वञे ऐं उन में जेके बि आज़ाद ज़रिया आहिनि उहे इहो ई पिया ॿुधाइनि त इंडिया पाकिस्तान जी इक़्तिसादी सूरत हाल खे ॾिसी हुनजे दिफ़ाई ताक़त जो ग़लति अंदाज़ो लॻायो ऐं हुन हिकिड़ी जारियत कई ऐं जारियत जे नतीजे में हुन पाकिस्तानी सरज़मीन ते हमला कया मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, जंहिंखां पोइ बि पाकिस्तान जी हुकूमत ऐं अफ़वाज पाकिस्तान ॾाढे तहमुल जो मुज़ाहिरो कयो ऐं कोशिशि कई इंडिया खे सम्झाइण जी मुख़्तलिफ़ ज़रियनि सां, जंहिंमें पंहिंजा पाड़ेसरी मुल्कनि में ईरान आहे, सऊदी अरब आहे, उन्हनि जे थ्रू उनखे मैसेजिस बि कराया विया त असीं अॼु बि तयारु आहियूं तव्हां सां सहकार करण जे लाइ, तव्हां आज़ादाना तहक़ीक़ात पहलगाम वाक़िए में करायो। पर तंहिंजे बावजूदि बि मूं जेका ॻाल्हि कई त हिकु इंसान हुजे या मुल्क हुजे जेको जॾहिं पंहिंजे ताक़त जे नशे में चूर हुजे त ओॾी महिल हू सम्झण खां ॾाढो परे हूंदो आहे, हुनखे सम्झाए नथो सघिजे ऐं उन में ई इंडिया जी हुकूमत असां ते हमिलो कयो,
जंहिंखां पोइ अफ़वाज पाकिस्तान ऐं हुकूमत पाकिस्तान जे लाइ हाणे नागुज़िर थी वियो त पंहिंजे 24 करोड़ अवाम जी हिफ़ाज़त करे, हिन धरतीअ जी हिफ़ाज़त करे। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो न, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, इहा सिर्फ़ु मुंहिंजी हिकिड़ी दोहिराइण ऐं रिपीटेशन जी ॻाल्हि हूंदी। पाकिस्तान जो जेको दिफ़ाई सिस्टम आहे, पाकिस्तान जो जेको आर्म फोर्सिस आहिनि, उहे हमेशह दिफ़ाई नोयत जूं रहियूं। कॾहिं पाकिस्तान कंहिं ते एग्रेशन चढ़ाई या जारियत कान्हे कई। इवन असांजो जेको न्यूक्लियर प्रोग्राम आहे, जेको असांजे दिफ़ा जी आख़िरी चाबी आहे, उहो बि जॾहिं 1971 में 1972 में जॾहिं पोखरान में इंडिया न्यूक्लियर टेस्ट कयो हो, तंहिंखां पोइ हुकूमत पाकिस्तान मजबूर थी इन न्यूक्लियर प्रोग्राम खे शुरू कयो, सिर्फ़ु दिफ़ाई पहलू खां। ऐं पाकिस्तान जी जेका बि फ़ौजी ताक़त आहे, उहा दिफ़ाई नोयत आहे। हमले करण खां पोइ बि पाकिस्तान जी गवर्नमेंट सम्झाइण जी कोशिशि कई, हर ताउन ऐं हर सरकार जी, जॾहिं हिकिड़ी अहिड़ी मंज़िल ते, हिकिड़ी अहिड़ी पॉइंट ते हिंदुस्तान जी हुकूमत पहुची चुकी हुई जो हुन अञा वधीक हमला करण जो सोचियो पिए, त हाणे इहो नागुज़िर थी वियो, ज़रूरी थी वियो। इहा तमामु इंतिहाई मजबूरी जी हालत थी वई हुकूमत पाकिस्तान जी, त हुनखे हिकिड़ो जवाबु ॾिजे, न त शायदि हू पंहिंजी जारियत खे मुस्तक़िल कंटिन्यू रखंदो अचे हा ऐं तमामु घणो नुक़सानु थियो। इन करे हुकूमत पाकिस्तान फ़ैसिलो कयो ऐं इंडिया खे, हिंदुस्तान खे हिकिड़ो भरपूर दिफ़ाई सूरत में जवाबु ॾिनो ऐं उन जवाब जे ज़रिए मैसेज ॾेई छॾियो त हिंदुस्तान जी भले इक़्तिसादी ताक़त केतिरी बि मथे थी चुकी हुजे असांखां, पर अॼु बि दिफ़ाई ताक़त में हिंदुस्तान जेकॾहिं असांखां, जेकॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान खां जेकॾहिं मथे न आहे त घटि बि मुल्क जे इंच इंच जूं ज़िमेदार आहिनि। तव्हांजी असांजी जानुनि जूं ज़िमेदार आहिनि। को बि मुल्क हुजे, कहिड़ो मुल्क हुजे, जारियत कंदो त असीं ॾिसंदासीं त असांजूं फ़ौजूं, टई फ़ौजूं हमेशह पंहिंजे दिफ़ा में अॻियां हूंदियूं ऐं हीउ सॼो समूरो अवाम, पाकिस्तान जो 24 करोड़ अवाम, कहिड़े बि मज़हब सां, कहिड़े बि तबिके सां तालुक रखंदा हुजनि, उहे शाना बशाना बीठल हूंदा पंहिंजी फ़ौजुनि जे पुठिते। त अहिड़ा आहिनि जंहिंमें कशीदगी जी सूरत हाल बरक़रार आहे। कुझु ॾींहं पहिरीं ड्रोन्स आया हुआ उमरकोट में, इंफॉर्मेशन हुई त हुनमें ब्लैक आउट बि कयो वियो हो। ऐं आख़िर में हिन फोरम खे इस्तेमालु कंदे इहो रुॻो मुकमल इंतिज़ामिया सां सहकार बि कयो वञे। कशीदगी जी सूरत हाल हले पई, उन में डिस्ट्रिक्ट पुलिस आहे ऐं ज़िले इंतिज़ामिया आहे ऐं उन खां अलावा जेको बि असांजा सिक्योरिटी इदारा आहिनि, उहे कंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं घुर्ज कनि था, रिक्वायरमेंट कंदा, त उन्हनि सां ताउन कयो वञे ऐं मुकमल तौर ते इहे तव्हांजे असांजा कमु पिया करनि। तव्हां सभिनी महिरबानी।